अवांखे अपडेट कयूं। सदर पारां ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश कई वई। सदर कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस जी पेशवरानी महारत जी वाखाण कई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां फितना ख़्वार जे मुकम्मल ख़ात्मे लाइ कार्रवाइयूं जारी रखण जो अज़्म कयो आहे। वज़ीर आज़म जे कुरम में फ़ौज जी कामयाबी कार्रवाई ते ऑफिसरनि ऐं जवाननि जी वाखाण कई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। पाक फ़ौज मुल्क खे फितना अल ख़्वारिज खां पाक करण लाइ सरगर्म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो चवणु आहे। अमां सां ख़बर शेयर कयूं पिया। सदर पारां ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश कई वई। अवांखे अपडेट कयूं पिया। सदर पारां ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश कई वई। सदर कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस जी पेशवरानी महारत जी वाखाण कई आहे। वज़ीर आज़म जे कुरम में फ़ौज जी कामयाब कार्रवाई ते ऑफिसरनि ऐं जवाननि जी वाखाण कई। पाक फ़ौज मुल्क खे फितना ख़्वारिज खां पाक करण लाइ सरगर्म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो चवणु आहे।